ऐं हाणे हिते ऐड कंदासीं थोरो ऑयल। ऐं सिंपली जीअं असां ऑमलेट पंहिंजे घरनि में ठाहींदा आहियूं बिल्कुलु ईअं ई तयारु कंदासीं ऑमलेट। थोरा हिन में धाणा बि ऐड था कयूं, सुठो लॻंदो। ऐं जीअं ई हे कुक थींदो असां हिनखे सिंपली स्क्रैम्बल कंदासीं बसि। तमामु घणो बि जेके असांजा एग्स आहिनि उन्हनि खे कुक नाहे करणो, सॉफ्ट रहंदा, सुठा लॻंदा। अच्छा, थोरो स्क्रैम्बल थियणु शुरू थी वियो। लूण ऐं थोड़ा ॻाढ़ा मिर्च गॾोगॾु शामिल कयोसीं। थोरो ज़र्दे जो रंग, थोड़ा मां हिन में ऐड किया धाणा। ऐं हिनखे बि कढी था रखूं हिकिड़ी प्लेट में, छो त असां नथा चाहियूं त असांजो जेको ऑमलेट आहे उहो तमामु घणो ओवर कुक थी वञे। हाणे हिन में ऐड कंदासीं थोड़ी भाॼी। अगेन हिकु 2 टेबल स्पून ऑयल। थोड़ी शामिल कंदासीं हिन में शिमला मिर्च ऐं थोड़ा टमाटा, बस हिकिड़ो कलर ॾियण जे लाइ। अच्छा, इन में असां शामिल कंदासीं थोड़ो लूण। इन में सावन धाणनि जूं ऐड कंदासीं थोड़ियूं डंडियूं। इलाही खुशबूदार हूंदियूं आहिनि, इलाही मज़े जूं लॻंदियूं आहिनि। बारीक चॉप करे मां हिन में डंडियूं ऐड कंदमि। सुठो हिकिड़ो कलर बि ॾींदियूं ऐं अरोमा त आहे ई। कोई बि तव्हां चटणी स्पेशली तयारु था कयो त सावन धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि उहे उन में इस्तेमालु कंदा कयो। इलाही खुशबूदार थींदियूं आहिनि, तव्हांजे चटणीअ खे घाटो बि कंदियूं ऐं खुशबूदार बि ठाहींदियूं। चलो बस इनखे कयूं था बारीक चॉप। अच्छा, मां बाहि बंदि करे छॾी हुई त जीअं असांजी जेका वेजिटेबल आहे उहा तमामु घणी ओवर कुक न थी वञे। थोड़ा मां हिन में ऐड कंदमि, थोड़ी थूम शामिल कंदासीं। अगेन हिकु 2 फ्रेश थूम, जेका बॉटल वारी आहे उहा न यूज़ कजो। फ्रेश थूम जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर आहे। बसि 2 जवा असांजा अची विया। इन्हनि खे कयूं था बारीक स्लाइस। अच्छा, इन में ऐड कंदासीं दखनी पाउडर, जंहिंखे अछा मिर्च बि चइबो आहे। थोरो मां शामिल थी कयां, हिकिड़ो टीस्पून। अच्छा, कारा मिर्च हिन में ऐड न कंदासीं छो त जेके असांजा फ्राइड राइस आहिनि न उनजो कलर बिल्कुलु ख़राबु थी वेंदो जेकॾहिं तव्हां हिन में
कारनि मिर्चनि जो इस्तेमालु कयूं। असां हिन में दखनी मिर्च या सफ़ेद मिर्च जंहिंखे चइबो आहे उनजो इस्तेमालु कंदासीं। थोरो ऑयल ऐड थी कयां त जीअं असांजा जेके राइस आहिनि उहे तमामु घणा ड्राई न लॻनि। थोड़ा वाइट पेपर, चलो असांजी वेजिटेबल सुठी फ्राई थी वई। हाणे जेके असांजा इहे बेदा हुया इहे असां हिन में ॿीहर ऐड था कयूं ऐं शामिलु कंदासीं इहे असांजा राइस। बस सुठे तरीक़े सां मिक्सिंग। बस हाणे तव्हां ॾिसो बिल्कुलु रेस्टोरेंट स्टाइल जा ज़बरदस्त कलर्स में तव्हांजा जेके राइस आहिनि उहे बिल्कुलु तयारु आहिनि। अच्छा हाणे हिन जी जेका बाहि आहे हुनखे बंदि था कयूं। कंहिं क़िस्म जो कोई सॉस ऐड न कंदासीं, हुन सां बि हिन जो कलर ख़राबु थी वेंदो। कारा मिर्च, ॻाढ़ा मिर्च कुझु बि तव्हां हिन में शामिलु न कजो। बाहि हिन जी कयूं था बंदि ऐं हिन में ऐड था कयूं धाणा, जेको हिन में इलाही मज़ो कंदा। फ्राइड राइस जा खोड़ सारा ऑप्शंस आहिनि ऐं इंशाल्लाह असांजे अचण वारे शोज़ में तव्हां सां गॾु फ्राइड राइस जा खोड़ सारा जेके ऑप्शंस आहिनि उहे शेयर कंदासीं। अच्छा खोड़ सारा हिन में ऐड कयासीं धाणा ऐं तव्हां तमामु ईज़ीली हिनखे घर में ठाहे सघो था। गार्लिक बटर राइस तयारु थींदा आहिनि। तव्हां उन्हनि खे दाल चांवरनि सां गॾु सर्व करे सघो था। चलो जी सुठे तरीक़े सां मिक्स कयासीं ऐं हिन प्लेटर में कढी था वठूं। वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे त मां फ्राइड राइस सर्व थी कयां। कॉलीफ्लावर मंचूरियन सां गॾु अॼु असां ठाहिया। कुझु बि तव्हांजे नोट डाउन करण खां रहिजी वियो आहे त तव्हां असांजे सोशल मीडिया जे हैंडल्स ते वञी सघो था। उते असांजा शोज़ उन्हनि जा क्लिप्स अपलोड कया वेंदा आहिनि ऐं तव्हां उतां पंहिंजी जेका रेसिपी आहे उनखे तव्हां नोट डाउन कयो। जेका तव्हांजी फरमाइश आहे उहा तव्हां असांखे ॿुधाए सघो था। इंशाल्लाह ज़रूरु पूरी कंदासीं। अॼु जी रेसिपी बि ज़रूरु तव्हां ट्राई कजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं इंशाल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हां सां थींदी मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु, फ्रेश न्यू एपिसोड सां गॾु। आवाज़ किचन में हींअर मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त।